अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कश्मीर पुलिस जो मलगुज़ार बलकानी गैंग खिलाफ वॾो ऑपरेशन, हिकु मुबैना दोहारी मारिजी वियो, 3 ज़ख़्मी। कश्मीर में पुलिस तरफ़ां दोहारी खिलाफ वॾो ऐं फ़ैसिलाइतो क़दम खंयो वियो। थाणो बी सेक्शन कंदकोट जी हदुनि में मलगुज़ार बलकानी गैंग खिलाफ कामयाब ऑपरेशन कयो वियो। SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो जी निगरानी हेठि थियल ऑपरेशन में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे जी पुलिस, CIA टीम, APC चैन ऐं मददगार फाइटर्स हिसो वरितो। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं दोहारे विच में शदीद फायरिंग जो मुक़ाबिलो थियो, जंहिं जे नतीजे में हिकु मुबैना ख़तरनाक दोहारी मोलो बलकानी मारिजी वियो, जॾहिं त मलगुज़ार बलकानी समेत 3 दोहारी सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस इलाइक़े जो मुकमल घेरो करे दोहारियुनि जा ठिकाणा ठाहे छॾिया ऐं सर्च ऑपरेशन जो दाइरो वधीक वधाए छॾियो, जीअं मफ़रूज़ दोहारियुनि खे बि कानून जे कटड़े में आणे सघिजे। SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो चयो त कश्मीर पुलिस दोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे ऐं अवाम जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ ते को बि समझौतो न कयो वेंदो।